पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। जी हाँ दोस्तों, अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे बहितरीनु अपडेट्स मिलंदा। जी हाँ दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में तव्हां ॾिसंदव त हाणे हिकु त नौकराणी जो बि हाणे ड्रिजा हुनजो अधु साह कढी छॾियो आहे जाबर वारनि। हाणे छा चाकर खान सांवल खे पूरो करण जी कोशिशि कंदो न दोस्तों, चाकर सांवल जो रुख कंदो। हाणे हिकु चकर ॿीहर पोइ बि सांवल ॻाल्हियुनि जे ज़रिए वरी चाकर खे क़ाबू करे वठंदो ऐं वरी अञा कुझु अहिड़ा राज़ ॿुधाईंदो। वरी उहो शक चाकर खान जो कंहिंजे मथां मोटींदो, जाबर, रुंडे ऐं हसीना जे मथां। छो त हाणे चाकर खान खे हसीना, रुंडे ऐं जाबर एॾी पटी पढ़ाई आहे, सिधा उहो बंदूक जो मुंहुं पाण खां फेरे कंहिं कयो अथनि सिधो चाकर खान जो बंदूक जो मुंहुं सिधो सांवल बि हिकु भेरो ॿीहर थी चुको आहे। पोइ किशन मां तव्हांखे ॿुधायो ईअं ई थींदो। हाणे वरी जेको आहे सांवल कोशिशि कंदो त मां इहो मुंहुं बंदूक जो ॿीहर वरी जाबर, हसीना ऐं होॾां रुंडे ॾे फेरियां। अहिड़े हिसाब सां काफ़ी कुझु किस्तनि ताईं इहे सीन वरी तव्हांखे बैकग्राउंड वारा ॾिसण वटां मिलंदा रहंदा। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते दोस्तों, जे तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे शायदि खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करे छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए ज़बरदस्त वीडियोज़ में।